नाज़रीन, हैदराबाद जे पिनियारी वारे इलाइक़े में पैसनि जी लेती लेतीअ तां भाइटे तेज़ धार ब्लेड जा वार करे ॿिनि चाचनि खे रतो रत करे छॾियो। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां टेलीफ़ोन लाइन ते मौजूदु आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर GM चांडियो। GM, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद के पिनियारी वारे इलाइक़े में पैसनि जी लेती लेती तां भाइटे तेज़ धार ब्लेड जा वार करे ॿिनि चाचनि खे मर्डरिंग करे विधो आहे। सलमान पुट असलम मसीह चाचनि के घर में दाख़िल थी ओचितो घरभातियुनि मथां तेज़ धार आले सां हमलो करे ॾिनो। हमले में 2 भाई रतो रत थी। ज़ख़्मियुनि खे पाड़े वारनि सिविल अस्पताल हैदराबाद पहुचायो। ज़ख़्मियुनि में 44 वर्षनि जो जहांगीर पुट सादिक मसीह ऐं 48 वर्षनि जो ख़ालिद पुट सादिक मसीह शामिल आहे। ज़ख़्मी जहांगीर ऐं ख़ालिद जो चवणो हो त असां घर में वेठा हुआसीं त ओचितो असांजो भाइटो सलमान घर में दाख़िल थी असां मथां कंहिं तेज़धार शइ सां हमलो करे ॾिनो, जंहिंमें असां 2 भाइर ज़ख़्मी थी पियासीं ऐं हू फरार थी वियो। आख़िरी इतलाउनि ताईं वाक़िए जो कंहिं बि क़िस्म जो को केस दाख़िल नाहे थी सघियो, जॾहिं त ज़ख़्मी सिविल अस्पताल हैदराबाद जे एमरजेंसी वार्ड में इलाज हेठि आहिनि। जी GM चांडियो, तफ़सील ॿुधाइण जे लाइ जी महिरबानी।